नाज़रीन, न्यूज़ सईदाबाद मां कासिम लाखो जी रिपोर्ट मूजिब न्यूज़ सईदाबाद लॻ अमीन लाखो लिंक रोड ते पीर फिराज़ शाह राशिदी जे फार्म ते सक़ाफ़ती मेले जे सिलसिले में मलाखड़ो थियो, जिन जो इफ़्तिताह पीर फिराज़ शाह राशिदी चेयरमैन टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद सरफराज़ अहमद राहू, रिंद क़ौम जे नाले वारे शख़्सियत रईस लाला इमाम बख्श रिंद, PPCT न्यूज़ सईदाबाद जे सदर काउंसलर बाबत हफ़ीज़ राजपूत, नेशनल प्रेस क्लब जे सरपरस्त आला असदुल्ला मेमण, सदर इम्तियाज़ हुसैन मेमण, STP रहनुमा जानिब कीरियो पीर वलीद शाह राशिदी कयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंध जे सक़ाफ़त जंहिंमें मलाखड़ो, कोॾी कोॾी गुजारतूं, ॾोर ऐं ॿियूं शयूं शामिल आहिनि। असीं उन्हनि जा मुहाफ़िज़ आहियूं। हुननि चयो त सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करण लाइ सक़ाफ़ती सरगर्मियूं, सिंधी रांदियूं, सिंधी खाधनि जा मुक़ाबला ऐं ॿिया प्रोग्राम थियण सां सिंध अमड़ जे नामचारी में वाधारो थींदो। मलाखड़े पहिरें, ॿिएं, टिएं जोड़ जो मल पहलवाननि हिसो वरितो। पहिरें ॾींहं जे मलाखड़े में 8 खां वधीक मल दंदण जी विया, जंहिंखे तिबी इमदाद ॾेई होश में आंदो वियो। उन मौक़े ते SHO नूर केटी अहमद यार बाजकाणी, SHO भट्ठो केटी सईद अहमद शाह, हनीफ़ ज़रदारी, आकिब राजपूत, महबूब कीरियो, पप्पू पठाण, आसिफ समो ऐं ॿियनि मल पहलवान खे इनाम ॾिना। पहिरें ॾींहं जो ॻल 18,000 मल्हार शीदी हासिल कयो आहे।